अस्सलाम वालेकुम। हम सरी ये प्रोग्राम इंटरव्यू सेशन में नाज़रीन के भलीकार। अॼु असां सां हिकु समाज सुधारक प्रोफेसर एक्टिविस्ट मुश्ताक मीरानी साहब जिन गॾु आहिनि। असां उन्हनि सां उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में, उन्हनि जे कम जे बारे में ऐं उन्हनि जे सियासी तहरुक जे बारे में ॼाण हासिल करण जी कोशिशि कंदासीं। मीरानी साहब तव्हांखे असांजे स्टूडियो में भलीकार। अच्छा, मुंहिंजो पहिरियों सुवालु तव्हां खां इहो आहे त तव्हां असांखे पंहिंजे नंढपण जे बारे में थोरी का मालूमात ॾियो त तव्हांजो ताल्लुक़ कहिड़े शहर सां रहियो आहे सिंध जे, तव्हांजो नंढपण कीअं गुज़रियो ऐं तव्हांजी परवरिश कहिड़े माहौल में थी, तव्हां तालीम जे पासे जेको आहे सो तव्हांखे कंहिं मोटिवेट कयो त तव्हां जेको आहे सो साइंस जो सब्जेक्ट खणो, इंजीनियर थी वञो, वरी पोइ तव्हां वञो था मुंहिंजे ख़्याल में ॿाहिरि बि वञो था तव्हां पढ़ण जे लाइ, त इहो सॼो जेको सफ़र तव्हां कयो इन में तव्हां असांजे नौजवाननि खे बि जीअं उत्साह मिली सघे त तव्हां हिकिड़े ॿहिराड़ी मां तव्हां निकितव ऐं तालीम हासिल कई। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजो जनम, मुंहिंजो वालिद साहब प्राइमरी टीचर हुयो ऐं असांजो ॻोठु मसूहब लाड़काणे खां मसूहब लाड़काणे जे ओभर तरफ़ हो, पोइ वरी दादू कैनाल आहे, पोइ वरी अयूब खोड़े वारनि जो ॻोठु आहे, निसार खोड़े वारनि जो, ऐं 4 मैल परे हुयो। इन जे करे जॾहिं हाई स्कूल ऐं कॉलेज में पढ़ंदो हुअमि त मां डेली आउटबैक कंदो हुअमि सख़्तु सर्दीअ में, गर्मीअ में। ऐं डेफिनेटली प्राइमरी टीचर जी एतिरी त पघार कोन हूंदी जो, पर तकलीफ़ुनि में उहो बाद जो इशू आहे उहो करे मां मैथमेटिक्स मूंखे ॾाढी सुठी ईंदी, इन जे करे हुन में पंहिंजो इंटर में मुंहिंजूं सुठियूं मार्कूं आयूं। पोइ इंजीनियरिंग में दाख़िला थी, इहो हिकिड़ो वॾो किस्सो आहे त मां कीअं इंजीनियर थियुमि छा थियुमि, पर मेरिट हुई सॼी। पोइ जीअं ई मां 4 सालनि में डिग्री कई त मुंहिंजो शौक़ु थियो त मां ॿाहिरि पढ़ां। ऐं ज़ुल्फ़कार भुट्टे इहो रोमेनिया रशिया सां हिकिड़ो एग्रीमेंट कयो असांजे शागिर्दनि खे तव्हां स्कॉलरशिप ॾियो। उन जे स्कॉलरशिप ते मां रोमेनिया में वियुमि, मास्टर्स पावर इंजीनियरिंग में कई। पावर इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल इंजीनियर जो आहे। अच्छा। मोटी अचे उन खां पोइ वरी मां कैनेडा वियुमि, 4 महीननि जे लाइ कोर्स कयो सस्केचवान यूनिवर्सिटीअ में, वरी मोटी आयुमि। पोइ हर साल रिसर्च करण लाइ लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स लीड यूनिवर्सिटी हुयुमि। साइमल्टेनियसली इंटरनेशनल इदारनि में लेक्चर ॾियण लाइ मां बि वियुमि, ऐं पोइ वॾो खणो आहे मां सम्झो। पर जंहिं इंस्पायर इहो कयो त मुंहिंजो वालिद साहबु टीचर हो, ऐं उन ज़माने में एजुकेशन डिपार्टमेंट हिकिड़ी वॾो माना काठ जी पेटीअ में किताब ॾींदा, उहे किताब जो मां शुरू खां पढ़ियो त पोइ मुंहिंजो ध्यानु माना रुॻो पढ़ाई लाइ जो अॼु ॾींहं ताईं। अच्छा, इहा ॻाल्हि वरी थोरो सम्झाइजो त कहिड़ो डिपार्टमेंट काठ जी पेती में किताब ॾींदो हो? एजुकेशन डिपार्टमेंट वारा, सिंध जो जेको तालीम खातो हुयो उहो हर प्राइमरी स्कूल खे मतिलबु निसाब खां हटी करे जेके किताब ॾींदा हुआ, गैर निसाबी किताब। एग्जैक्टली जोए साहब जा जेके तर्जुमा, मरहूम डॉक्टर नबी बख्श बलोच जा जेके किताब ॿियनि जा, उहे सभु मोकिलींदा। मतिलबु हुन में आर्ट ईअं सम्झो त लिटरेचर बि हूंदो हो? लिटरेचर बि हूंदो, पर सभु सिंधीअ में हूंदा। सभु सिंधी में हूंदा, मुख़्तलिफ़ क़िस्म जा तर्जुमा थियल हूंदा हुआ। एग्ज़ैक्टली। ऐं उन सां पोइ तव्हांखे जेको आहे सो पढ़ण जो, हा, त पोइ हाणे अॼु कंटिन्यूअस हले। अच्छा, इहा हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में सरप्राइज़िंग ॻाल्हि आहे। मूं पहिरियों दफ़ो तव्हां खां ॿुधी आहे त असांजे स्कूलनि में इन क़िस्म जो जेको आहे सो हिकिड़ी एक्टिविटी जेका आहे सा हलंदी हुई, ऐं शायदि उहो वक़्तु हो जॾहिं तव्हां जहिड़ा माण्हू जेके आहिनि से पैदा थिया। ऐं हाणे असां वटि जेको टीचर आहे उहो बि ॿारनि खे गाइड कोन थो करे, ऐं असांजो जेको माहौल आहे उन में पढ़ाई जो शौक़ु तव्हां ॾिसो त केॾो घटिजी वियो आहे। अच्छा, हाणे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां हिकिड़ो सम्झो त प्रोफेसर थी विया, तव्हां साइंस जो सब्जेक्ट खयों, इलेक्ट्रिकल इंजीनियर तव्हां जेको हुआ, पर पोइ उन खां पोइ वरी तव्हां एक्टिविज़म जे पासे था अची वञो, त उहो तव्हांजो जेको इन पासे जो शौक़ु आहे एक्टिविज़म जे पासे, सोशल एक्टिविज़म, ओॾां कीअं तव्हां आयव या कहिड़ी शइ तव्हांखे इंस्पायर कयो? बेनती तौरु मुंहिंजी नफ़सियात में बोरियत ॾाढी तेज़ीअ सां ईंदी आहे। माना हिकु सब्जेक्ट वठंदुमि साल जे लाइ, 2 साल में त मां सेचुरेट थींदुमि, वरी ॿियो। तंहिंजे करे जॾहिं मां एजुकेशन में माना मिराणी यूनिवर्सिटी, उन ज़माने में सिंधी यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज हुई, पोइ मिराणी यूनिवर्सिटी थिए, पोइ मुंहिंजो वरी तालुक़ु थियो कम्यूनिस्ट पार्टीअ जे दोस्तनि सां। पोइ वरी कम्यूनिस्ट लिटरेचर उहो बि पढ़ियो, ऐं पर लिटरेचर सां कंटिन्यूअस हलो। पोइ वरी मैनेजमेंट आहे जेको आहे
उन में मुंहिंजो शौक़ु थियो 2-3 साल उहो थियो। उन खां पोइ इकोनॉमिक्स में थियो, इकोनॉमिक्स खां पोइ जेको फिलासफ़ी थियो, ऐं हाणे जेको आहे सो कंप्लीटली पॉलिटिक्स में आहे, प्योर माना। अच्छा हा, तंहिंजे करे उहो जेको मुंहिंजो नफ़्सियात जो आहे त साल ॿिनि खां पोइ मां सब्जेक्ट चेंज कंदो रहंदो आहियां। अच्छा, मतिलबु तव्हां हर सब्जेक्ट खे अंडरस्टैंड करे हाणे तव्हां हिकिड़े कंक्लूजन ते पहुता आहियो त तव्हांखे हाणे पॉलिटिक्स में जेको आहे सो कमु करिणो आहे। अच्छा, तव्हां हींअर पॉलिटिक्स में छा पिया कयो हिन वक़्तु? पॉलिटिक्स जी डिफरेंट डेफिनेशन्स आहिनि। हिकिड़ा आहिनि प्रैक्टिकल पॉलिटिक्स, जेको उहो जेके कंहिं पार्टीअ सां तालुक़ु हूंदो आहे, पर पॉलिटिक्स जे अंदरि तव्हां मुख़्तलिफ़ कंट्री कयो। मिसाल तौरु हिते आहे सिंध में सेमिनार हूंदा आहिनि, मूंखे दावत मिलंदी आहे त मां हुते वरी पंहिंजो नुक़्ते नज़र पेश कंदो आहियां, या आर्टिकल ख़ासि करे मां हमसरी जो तमामु थोराइतो आहे जंहिं मूंखे लिखण जे लाइ मजबूर कयो आहे। मां कंटिन्यूअसली उन सां हाणे हमसरी तव्हांजो थोराइतो आहे जो तव्हां हमेशह लिखंदा रहिया आहियो। उन ते रहंदो आहियां। ऐं ॿियो उन्हनि जो इहो बि आहे त तव्हां जेकॾहिं पॉलिटिक्स जे फील्ड में आहियो, नॉट नेसेसरी त पॉलिटिशियन आहे, त तव्हांखे अपडेट रहणो आहे। ऐं पॉलिटिक्स में इकोनॉमिक्स बि अचे थी वञे, त सोशलॉजी बि अची थी वञे, त इंजीनियरिंग बि अचे। पॉलिटिक्स जेका हाईएस्ट डिग्री जेका आहे उहा हिकिड़ी इंटेलेक्चुअल जी आहे। उहो पॉलिटिक्स छो जो पॉलिटिक्स माण्हुनि जे ज़िंदगी खे चेंज थी करे, ख़राबु या सही। पॉलिटिक्स उहा आहे जेके मिसाल तौरु 10 जेके आहिनि सो ख़ुशनसीब या हैप्पीएस्ट कंट्रीज़ आहिनि, जंहिंमें फिनलैंड आहे, नॉर्वे, डेनमार्क। पर के अहिड़ा बि बदनसीब मुल्क आहिनि जंहिंमें सिंध बि अची थी वञे, वीचारा परमनेंटली जेके आहिनि वीचारा ॾुखंदा आहिनि। त उन जी जेकॾहिं तव्हां पॉलिटिक्स चेंज कयो त तव्हां बहितर थी सघो था। तंहिंजे करे पॉलिटिक्स में तव्हांखे अपडेट रहणो आहे, वाक़िअनि खां, तक़रीरुनि खां, माण्हुनि जो नुक़्ते नज़र कीअं। ऐं उहा पॉलिटिक्स सिर्फ़ु सिंध ताईं न आहे, पाकिस्तान लाइ न आहे, रीजनल ऐं सॼी दुनिया सां आहे। मिसाल हाणे ट्रंप जी ऐं प्लस कमला हारिस जी त उन जी जेके बि तक़रीरूं कमला हारिस ऐं उनजी पार्टी मां सभु पाण ॿुधियूं, पोइ उन में नोट्स ठाहींदो भई उन में छा आहे। तंहिंजे करे अच्छा ॿियो तव्हांखे मैडम ॿुधायां त हाणे फुल टाइम जॉब आहे। पोइ इहो न चवे त मां पॉलिटिक्स में आहियां भई 2 कलाक ई न, उनखे टोटली आहे। जेकॾहिं को इंटेलेक्चुअलिज़म आहे तॾहिं 24 कलाक आहे, जेकॾहिं को बिज़नेस में आहे उहो माना हाणे फुल टाइम जॉब, मतलब हर जाइ ते तव्हांखे फुल टाइम जॉब करणी आहे। अच्छा, हू बाक़ी ज़िंदगी जूं ज़रूर आहिनि, पंहिंजा फैमिली आहे या दोस्त आहिनि, इंटरटेन आहे, उहो साइड में हलंदो रहंदो, पर तव्हांजो मेन फोकस तव्हांजी फील्ड सां आहे। ऐं जेको उहो नथो करे न उहो माना त उनमें फ्लॉज ऐं मतिलबु जेके क्वालिटी सब स्टैंडर्ड थी वेंदो आहे। मिसाल तौरु मूंखे तजुर्बो आहे, मिसाल कोई माण्हू पॉलिटिक्स सां ॻाल्हाईंदो त मां उते चवंदुमि त हीउ वीचारो आउटडेटेड आहे, हिनखे त ख़बर ई न आहे त दुनिया किथे पई वहे या कहिड़े प्रिंसिपल्स आहिनि लाइक दैट। या इकोनॉमिक्स लाइ ॻाल्हाईंदो त हुनखे मिसाल इकोनॉमिक्स में हुनखे GDP जी ख़बर न आहे, हुनजो इम्पैक्ट छा आहे, त पोइ ॼण इकोनॉमिक्स नथो करे। अच्छा, इहो भला छा सबबु आहे जो असां वटि सिंध में मूं ॾिठो आहे स्पेशली त इकोनॉमिक्स जेको सब्जेक्ट आहे उन में मास्टर्स करण करे जेके आहिनि से यकीनन केतिरा ई ग्रेजुएट्स निकिरंदा हूंदा, मास्टर्स कंदा हूंदा, पर असां वटि जेकॾहिं एज़ अ एक्सपर्ट असां कंहिं ॻाल्हाइण माण्हू सां चाहियूं त असां वटि को बि अहिड़ो माण्हू मूंखे सची ॻाल्हि आहे त हेसी ताईं नथो मिले। तव्हां इकोनॉमिक्स ते असांजे मैगज़ीन में लिखंदा रहंदा आहियो, पर मूंखे इवन ॿियूं जेके सिंधी अख़बारूं आहिनि उन्हनि में बि इकोनॉमिक्स जे सब्जेक्ट ते या इकोनॉमी ते या उन्हनि जो जेको तज्ज़िया ऐं तबसरा या फ्यूचरिस्टिक जेका पॉलिसीज़ जेके आहिनि उहे असीं चई सघूं त असीं उन्हनि खे ॾिसूं ऐं सम्झी सघूं त हा हीउ जेको आहे सो प्रेडिक्ट करे पियो त हाणे तव्हांजी मुआशियात केॾांहुं वञे पई। इन क़िस्म जो असां वटि को माइंड मूंखे नज़र नथो अचे न, त इन जा छा सबब आहिनि जो सिंधी माण्हू इन सब्जेक्ट खे एतिरी अहमियत कोन ॾिनी आहे? इहो पार्शली यू आर राइट, यू आर ट्रू त माण्हुनि खे अहमियत, पर छा आहे त जेका इकोनॉमिक्स आहे न उहा हार्ड साइंस आहे, एॾी हार्ड साइंस आहे जो तव्हांखे वॾी रिसर्च करणी थी पए। मिसाल इंडस्ट्रियल हिस्ट्री पढ़णी थी पए यूरोप जी, उनखां पोइ जेको अप टू डेट आहे, इवन सम्झो त 1 एकड़ जेको फसल थो थिए उहो बि उन में इकोनॉमिक्स में थो अचे। 1 पाणीअ जो जेको टेपो आहे उहो बि इकोनॉमिक्स में थो अचे। 10 रुपया जेकॾहिं केरु कमाए थो त उहा बि इकोनॉमिक्स में जेको आहे लाइफ आहे, पूरी लाइफ आहे। ठीकु आहे, त इन जे करे अच्छा कुझु काफ़ी मां सम्झा थो एक्सपर्ट बि आहिनि, पर उहे हुकूमती ख़ौफ़ जे करे या पंहिंजी नौकरीअ खे बचाव करण करे फील्ड ते नथा अचनि। मां जेको सिंध में मां ॾिठो आहे, काफ़ी माण्हू मूंखां वधीक इहो होशियारु आहिनि, काफ़ी माण्हुनि जी सुठी अंडरस्टैंडिंग आहे, पर सरकारी नौकरीअ जे करे उहे नथा अचनि। उन को एग्ज़ाम्पल ॿुधाए, हाणे
ताज़ो फेडरल गवर्नमेंट चयो आहे त भई जेके फेडरल गवर्नमेंट जा एम्प्लॉइज़ आहिनि उहे सोशल मीडिया नथा यूज़ कनि। हाणे उहो माण्हू चवंदा जेकॾहिं असां सच नथा ॻाल्हाए सघूं, पंहिंजो इज़हार नथा ॻाल्हाए सघूं, तव्हां ॾिसो हिते त छॾियो 24 करोड़ पॉपुलेशन आहे पाकिस्तान जी, तव्हांखे हार्डली तव्हांखे इहो पंहिंजो ज़ैदी इहो कहिड़ो आहे शबर ज़ैदी उहो नज़र ईंदो, कैसर बेंगाली नज़र ईंदो, 2-3 ॿिया नज़र ईंदा। बाक़ी त उहे आहिनि जेके जीअं हुकूमत उन्हनि खे चवंदी आहे उन ते इकोनॉमिक्स से ॻाल्हाइनि। जॾहिं उहे ॻाल्हाइनि था त अनफॉर्चुनेटली हू प्रॉपर वे में नथा ॻाल्हाइनि। तंहिंजे करे तमामु थोरा माण्हू आहिनि जेके वन आर अदर वे ॿाहिरि पढ़िया, पोइ पैसो आंदो, थोरो हुनखे ख़बर आहे त गवर्नमेंट जेके तकलीफ़ ॾींदी असां ॿाहिरि हलिया वेंदा। इन जे करे जेका सप्रेशन आहे पॉलिटिक्स में, जेका फ्रीडम न आहे, उन जे ई करे माण्हू नथा अचनि। सिंध में बि तमामु घणा माण्हू आहिनि। मां चई सघां थो त महमूद नवाज़ शाह साहबु तमामु ब्रिलियंट ज़मींदार आहे, ब्रिलियंट माइंड आहे, हुनखे हिकु हिन में एग्रीकल्चर A to Z जी सॼी ख़बर आहे। हीअ पंहिंजो नसीर मेमण आहे, उहो पंहिंजे नसीर मेमण साहिब जो जेको आहे सो हिन ते तमामु सुठो था लिखनि। उहो ॻाल्हाए, पर उहो तॾहिं जॾहिं सरकारी नौकिरी में हुन आज़ादु थियो। जेकॾहिं मेराणी यूनिवर्सिटी में हुजे हा त शायदि हुनखे तकलीफ़ न थियनि। अच्छा, हींअर भला जेका असांजे मुल्क जी सियासत हले पई, ख़िते जी सियासत ते त पोइ तव्हांखां पुछां थी, हींअर असांजी जेका मुल्की सियासत आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो, ऐं उन में सूबनि जा जेके हालात आहिनि उन में वरी असां चऊं त फेडरेशन खे तव्हां कमज़ोर थींदे पिया ॾिसो, या सूबनि खे जेको आहे सो कमज़ोर थींदो पिया ॾिसो, त छो जो तव्हां पॉलिटिकल साइंस खे तव्हां जेको आहे सो एज़ अ छा चइजे त रिसर्चर तव्हां हुन ते कमु पिया कयो, त तव्हां पंहिंजो इनपुट थोरो असांखे ॾियो। पहिरीं ॻाल्हि आहे त जेका पॉलिटिक्स आहे न, माना जंहिंखे सियासत था चवनि, उनजो डायरेक्ट तालुक़ु पावर सां ऐं रिप्रेज़ेंटेशन आहे, ताक़त ऐं रिप्रेज़ेंटेशन जेको सिंधीअ में आहे। माना लीडरशिप न, रिप्रेज़ेंटेशन त मतिलबु तव्हां रिप्रेज़ेंट था कयो कंहिं तबिके जी। ओके। ऐं उन खां पोइ पॉलिटिक्स जो डायरेक्ट इंसाननि जी ज़िंदगीअ सां उनजो तालुक़ु आहे। सुठी पॉलिटिक्स जीअं तव्हां नॉर्वे, फिनलैंड में ॾिसो त केतिरा हो ख़ुशनसीब जेके वेलफेयर स्टेट्स आहिनि, जेके वेलफेयर स्टेट था चओ, पर केतिरा बदनसीब मुल्क आहिनि या समाज जंहिंमें सिंध में अचे थो, उन में हींअर असां सिक्योरिटी स्टेट चई सघूं था असीं पंहिंजे पाण खे। जॾहिं असां वर्ड सिक्योरिटी स्टेट कयूं त लाइ सॉफ्ट फाशिज़म आहे, किथे हार्ड फाशिज़म आहे। हाणे जीअं तव्हां नॉर्थ कोरिया ॾिसो, उहो त हार्ड आहे, ऐं हिते वरी चवंदा त नओं टर्म यूज़ कयो हाइब्रिड डेमोक्रेसी। हाइब्रिड माना सॉफ्ट जेका आहे फाशिज़म, उन ते उन खां छा थो थिए त पोइ माण्हुनि जी एजेंडा पॉलिटिक्स में न आहे, रुगो ताक़तवर माण्हुनि जी एजेंडा आहे। तव्हां पाण ॾिसो, ऐं जॾहिं ट्रू सेंस में पॉलिटिक्स आहे त उते सिर्फ़ु माण्हुनि जी आहे। मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इसेंशली हुकूमत पोस्टमैन आहे, पोस्टमैन आहे। असां हुनखे टैक्स था ॾियूं, असां हुनखे वोट था ॾियूं, हू जेको अक्सरियत में अचे थो उहो हुकूमत ठाहे थो, ऐं असांजो जेको ख़्वाहिशूं आहिनि, इंस्पायरेशन आहिनि या तकलीफ़ूं, उनखे हल करे थो। तंहिंजे करे मां हुनखे थो चाहियां त हुकूमत पोस्टमैन आहे। मिसाल जे तौरु इलेक्शन एजेंडा जो छा मक़सदु आहे? जेको इलेक्शन खां पहिरीं उहो इहो आहे त हू चवे थो त बाबा असां 5 सालनि में ई ॾींदासीं, सही, ऐं इख़लाक़ी त उन्हनि खे ॾियणो आहे। जे नाहे त माना पोइ वरी लाइन जे हुन पासे फ़ासिले में था अचनि। बाबा रूल ऑफ लॉ हुजे, कॉन्स्टिट्यूशन गवर्नेंस हुजे, गुरबत ख़तमु कजे, क्लाइमेट चेंज जेको आहे सो नुक़सान खां कीअं, या बेरोज़गारी ख़तमु थींदी, एम्प्लॉयमेंट हुजे, एवरीथिंग, माना बेरोज़गारी हुजे। उन खां पोइ माण्हुनि जे जेके मुस्तक़बिल जे लाइ प्लैनिंग कजे। मिसाल तौरु हाणे पॉपुलेशन वधी वई आहे, तव्हां हैदराबाद शहर ॾिसो, कासमाबाद में ॾिसो, गुथियल आहे, इनखे चई नथा सघूं, इंक्रोचमेंट आहे। त उनजो कमु आहे त असांखे सुठा ऐं सुहिणा जेके आहिनि, ऐं तव्हांजे हिन में हमसारी में मां आर्टिकल लिखियो, सिंध खे सुहिणा शहर घुरिजनि, मूंखे अञा ताईं यादि आहे। त इहो उन्हनि जो पार्ट आहे, माना हर उहा शइ जिते सिंध जे शहरी जी हिकिड़ी बहितरु, या ईअं चई सघूं त असांजा जेके ख़ूबसूरत शहर आहिनि उन्हनि खे एज़ इट इज़ रहण ॾिनो वञे, उन्हनि खे बदसूरती खां बचायो वञे, छो जो अर्बनाइज़ेशन मिनिमम आहे, इहा मिनिमम आहे। पर छाकाणि त जॾहिं पॉपुलेशन वधे थी त डिमांड्स वधनि थियूं ऐं शयूं जेके आहिनि सो फैलिजनि थियूं, पर उहो प्लैंड वे में। मां तव्हांखे न्यूयॉर्क जो एग्ज़ाम्पल ॿुधायां त सभु माण्हू उते सेंटर में ईंदा कंहिं दौर में, पोइ सैटेलाइट टाउन जो तजुर्बो कयूं, माना शहर खां
काफ़ी महिल परे हिकिड़ो नई कॉलोनी ठाहियूं मिसाल तौरु हिते, पोइ उनखे कनेक्ट कयईं, उन में उहा शइ जेका सेंट्रल में आहे उहा शइ उते थी मिले, सबर्ब्स में मिले थी, ऐं उनखां पोइ उन्हनि जी प्राइस साॻी आहे, क्वालिटी साॻी आहे। बल्कि उते थोरो टैक्स बि जेके आहिनि से घटि आहिनि, उन्हनि जी टैक्सेशन पॉलिसी जेका आहे उहा वरी थोरी घटि हूंदी आहे। इंसेंटिव जॾहिं पोइ लेवल फील्ड चवण जो जेको मक़सदु आहे, जेके दोस्त ॾिसनि था पिया त इहा हुकूमत जी आहे। छा हुकूमत वरी चवां थो त हीअ पोस्टमैन आहे। असांजियूं ख़्वाहिशूं, असांजे सिंगापुर खे ॾिसूं था, असांजे दुबई खे ॾिसूं था, असांजे हिनखे पंहिंजो नॉर्वे खे, डेनमार्क था ॾिसूं, न्यूयॉर्क खे था ॾिसूं, लंडन खे था ॾिसूं, असांजी दिलि बि चवे थी। हाणे तव्हांखे एग्ज़ाम्पल मां ॾियां, टूरिज़म आहे। जीअं हाणे ऑक्सीजन ऐं जीअं असांजी सोशल मीडिया जेका इंटरनेट, इहा असांजे लाइ ऑक्सीजन आहे, तीअं हाणे टूरिज़म बि असांजे लाइ ऑक्सीजन आहे। केतिरा माण्हू वीचारा जेके आहिनि सो मेंटल डिज़ीज़ में आहिनि, उन्हनि खे ज़रूरत आहे त उहे ॿाहिरि वञनि, पार्क्स में वञनि, मुख़्तलिफ़ शहरनि में वञनि, थरपारकर में वञनि, किंजर ते वञनि, मंछूर ते वञनि, त जीअं माण्हुनि जो इहो कुदरती तौरु, हालांकि उतां गवर्नमेंट इलाही पैसो कमाए सघे थी। एग्ज़ैक्टली। पर छाकाणि त हुकूमत जॾहिं नथी ॾिए त पोइ असांखे तकलीफ़। असल में सिंधी माण्हुनि जो छा आहे, कहिड़ो बि हुकूमत ठाहे। तव्हांखे मां एग्ज़ाम्पल ॾियां, इटली जे लाइ मशहूरु आहे त 50 साल में 52 हुकूमतूं ठाहियूं, पर हुनजी पॉलिसी कंटिन्यूस। इटली उन ज़माने में, हाणे जी ख़बर डिफरेंट आहे, त हू जेको आहे सो तरक़ी था कंदा। हुकूमत सॼी ख़बर आहे, जेका हुकूमत अचे थी उहा पोस्टमैन आहे, असांजे वोट ते थी अचे, असांजी टैक्सिस पे अचे, ऐं जेतिरा साल हूंदी उहा असांजी ख़िदमत कंदी, हुननि जो पंहिंजो एजेंडा न हूंदो। अच्छा, असां वटि छा सबबु आहे जो असां जॾहिं बि हुकूमतुनि खे चूंडे ऐं मतिलबु उन्हनि खे हुकुमरानी जे लाइ हिकिड़ी अपॉर्चुनिटी फ़राहम था कयूं, ऑब्वियसली हुकूमतूं जेके बि अचनि थियूं चूंडजी अचनि थियूं असांजे वोट सां, पर उहे असांजे कमु करण जे बजाए ॿिए कंहिंजो कमु थियूं कनि। इन जा कहिड़ा सबबु आहिनि? मतिलबु न असांखे ॾिसो, नौजवाननि जे लाइ का पॉलिसी थी ठहे, न ॿारनि जे लाइ का पॉलिसी थी ठहे, न ॿारनि जे लाइ इंफ्रास्ट्रक्चर थो ठहे, न औरतुनि जे लाइ, डिसेबल्ड माण्हू जे लाइ जेको आहे सो को पॉलिसी थी ठहे, इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो बिल्कुलु अहिड़ो कोन्हे। त असां सम्झूं था त ईअं थो लॻे ॼण किथे का ईअं हूंदो आहे न त जेको कुझु तव्हां करणु चाहियो था उहा बि तव्हांजी पॉलिसी आहे, ऐं जेको कुझु तव्हां न पिया करणु चाहियो इहा बि तव्हांजी पॉलिसी आहे। त मतिलबु हिकिड़ी पॉलिसी आहे त असां इहो कमु कोन कंदासीं, इन खे पॉलिसी करे वरितो वियो आहे त असां डेवलपमेंट कोन कंदासीं, तव्हां छा कंदव? इन में हुकूमत जो ॾोह आहे या असां आवाम जो ॾोह आहे जो असां पंहिंजा हक़ वठण में नाकाम विया आहियूं? एग्ज़ैक्टली। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त पॉलिसीअ में मास्टर्स करणु वियो त में जापान में, त प्रोफेसर को चवंदा पॉलिसीअ जी सिंपल डेफिनेशन छा आहे? एग्ज़ैक्टली त कमु करण बि पॉलिसी आहे, न करण बि पॉलिसी आहे। लॻे थो तव्हांजो वेव लेंथ हुन सां प्रोफेसर सां ॻाल्हि हुयो, ठीकु आहे। त आइन आहे न, आइन में क्लियर कट आहे त भई फ्री फेयर इलेक्शन हुजे, जेका बि हुकूमत अचे रूल ऑफ लॉ जे तहत उहा माण्हुनि जी ख़िदमत करे। पर छाकाणि त सिंध पाकिस्तान जो हिकिड़ो हिसो आहे त फेडरेशन बि सही कमु नथी करे, आइन बि सही नथो त चौधारी कमु, आइन बि प्रॉपर नथो करे, रूल ऑफ लॉ कोन्हे, जुडिशरी इंडिपेंडेंट कोन्हे। इन सभिनी खे जॾहिं मिलायो त तव्हांखे वर्स्ट क़िस्म जी पॉलिटिक्स थी मिले, माना तमामु ख़राबु पॉलिटिक्स जी शिकिल जेका असां था। न त अदरवाइज़ जंहिं बि सिविलाइज़ सोसाइटी में वञो न, औरत आहे राति जो 12-1-2 बजे अचे, हुनखे का परवाह न हूंदी। मां हुन में ताज़ो ईरान में घुमियो, अज़रबैजान में घुमियो, इन खां अॻु में कंबोडिया में घुमियो, थाईलैंड में घुमियो। तव्हांजे ब्रदर जेको आहे हुन सां मुंहिंजो स्टूडेंट बि आहे, तमामु सुठो दोस्त बि आहे। त हुनखे राति जो 11-12 बजे फटफटीअ ते छोकिरियूं थी वञूं, हुनखे हुनजे चहिरे ते कोई बि न अनसर्टेनिटी। इहो आहे रूल ऑफ द लॉ। मां जॾहिं बाकूअ में हुयुमि त मां हुन खां इंटरव्यू कयो, छा आहे, चई सुवाल ई कोन थो पैदा थिए त का औरत बीठी अकेली हुजे, तव्हांखे हैरासमेंट सां हुनखे ॾिसो, ऐं उहो राति जो 2 बजे पंहिंजे जॉब खां छॾे। ईरान में मां ॾिठो त यंग छोकिरियूं तमामु सुहिणियूं ऐं प्लस 17-18 सालनि जो शॉप ते अचनि, सुबुह जो सफ़ाई करे वञनि एज़ ए एम्प्लॉय, ऐं चहिरो खुलियल हुजे, बाक़ी त हुनजी ड्रेस जेका बि आहे ऐं हली वञनि। पोइ बि हुनखे को माना अहिड़ो इन्वायरमेंट ई न थींदी त हू इनसिक्योर फील करे। छाकाणि मां उहो अखियुनि सां ॾिठो आहे, कुम शहर में ॾिठो, हुन में तेहरान में ॾिठो। दिस इज़ कॉल्ड द रूल ऑफ लॉ। त छाकाणि त असां रुगो रूल ऑफ लॉ ईअं न आहे त रुगो सिक्योरिटी आहे। स्कूलनि जी इहा हालत हूंदी आहे,
हिन में पंहिंजो इस्पतालनि में इहो हूंदी आहे, पाणी साफ़ु हूंदो आहे, हर शइ जी हूंदी आहे, टूरिज़म बि हूंदी आहे ऐं हुकूमत इंसेंटिव ॾींदी आहे त असांजा माण्हू वञनि तफ़रीह कनि त छो जो मेंटली उहे हेल्दी थींदा त हू बहितर कमु कंदा। जेकॾहिं उहे मेंटली डिस्टर्ब हूंदा त उहो जॉब करे मतिलबु दिस हाणे ईअं सम्झो त हीउ हिकिड़ो पैकेज आहे जेको कहिड़ी बि हुकूमत हुजे, कहिड़ी बि पार्टी हुजे, उनखे इहो फॉलो पैकेज ॾियणो मतिलबु ज़िंदगी जूं सभु सहूलियतूं, उन सां गॾु एंटरटेनमेंट, उन सां गॾु तव्हांखे सियाहत, उन सां गॾु तव्हांखे सिक्योरिटी, सभु शयूं तव्हांखे हुजणु खपनि। पर असां बदनसीब आहियूं जो असांजे मुल्क में हींअर असांखे महसूसु ईअं पियो थिए त असांजो साह जेको आहे उहो घुटिजंदो पियो वञे ऐं असांखे सफोकेशन जेका आहे असां वधीक महसूसु थी थिए। असां वटि इंतिहा पसंदी हर जॻह ते जेका आहे उहा वधीक असांखे महसूसु पई थिए। इन इंतिहा पसंदी वारो जेको एलिमेंट आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? बिल्कुलु आहे। हाणे तव्हांखे ॿुधाईंदा इहो जेको वक़्त जूं हुकूमतूं आहिनि न, अनफॉर्चुनेटली उन्हनि जे सपोर्ट सां आहे। मिसाल जे तौरु जॾहिं अयूब ख़ान हुयो तॾहिं मज़हबी जमायतुनि खे सपोर्ट कयो साईं। उन खां पोइ कहिड़ी बि हुकूमत हुजे उनखे ऐं उहे स्लीपिंग सेल थी विया, कॾहिं बि उनखे उहो यूज़ पिया कनि। तंहिंजे करे जेके बि हुकूमतूं आहिनि उन्हनि मज़हबी जमायतुनि खे एज़ अ स्लीपिंग सेल तौरु कयो। उहो कहिड़े वक़्त बि यूज़ करे सघंदा। नंढे नंढे मसइले त ॾिसो माण्हू मारियूं श्रीलंका जो, हुन में सियालकोट में, ॿिया जेके आहिनि क्रिश्चन वीचारनि उन्हनि जे घरनि में, हिते कॾहिं कॾहिं ॾिसो त जेके अक़िलतुनि सां कहिड़ो उन्हनि खे इल्ज़ाम लॻायो वेंदो आहे। पर जॾहिं असां जॾहिं चऊं न रूल ऑफ लॉ, त माना रूल ऑफ लॉ माना बेसिक ह्यूमन राइट्स। उन में हर इंसानु बराबरि आहे ऐं उन जा पंहिंजा राइट्स आहिनि, पर उनखे छूट छॾे ॾिनी वियो आहे। ऐं मिसाल जे तौरु मदरसनि खे छूट छॾे ॾिनो वियो आहे। उहे तक़रीरूं कनि जीअं वणेनि थी कनि। मिसाल जे तौरु किथे बि मां ॾिठो त रमज़ान में साईं लाउड स्पीकर 12 बजे ताईं हुजे, कॾहिं बि न हुजे। सिर्फ़ु इहा त आज़ान जे वक़्तु किन मुल्कनि में, मुस्लमान मुल्कनि आज़ादनि में बि हू लाउड स्पीकर यूज़ न कंदा आहिनि, ठीकु आहे। पर हिते डेलीबरेटली या ॾिसो तव्हां मुख़्तलिफ़ जेके फ़र्क़ आहिनि जंहिं नमूने सां कनि था, त हर को माण्हू चए थो भई इहो त 1400 साल ईअं त कोन हो जेको हाणे असां ॾिसूं था। अनफॉर्चुनेटली जेकॾहिं हुकूमत स्ट्रिक्ट थिए त मिसाल तौरु कंहिं दौर में इहो त भई तव्हां नमाज़ जे वक़्तु रुॻो आज़ान ॾेई सघो था। अॻु बि ईअं न हो, जेको मर्ज़ी पए लाउड टेप हलाए शुरू थो करे। तंहिंजे करे हुकूमत ते फ़र्ज़ु आहे। अच्छा, फेथ बेसिक ह्यूमन राइट्स आहे। तव्हांजो कहिड़ो बि फेथ आहे उहो तव्हांजो ह्यूमन राइट्स जो फेथ आहे, पर उनखे इम्पोज़ न कयो। इहो कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे। ॿिए ते जेको आहे सो तव्हां इम्पोज़ नथा करे सघो। एग्ज़ैक्टली। सो वेरी पोइ उहा वरी अल्टीमेटली सोसाइटी थी करे, वन आर अदर वे माण्हू सोसाइटी थी तकलीफ़ में अचे। ऐं छाकाणि हर माण्हू को फ़र्क़ो चवंदो, हर माण्हू चवंदो आहे मुंहिंजे नुक़्ते नज़र सां, पोइ हिन में तव्हां ॾिसो क्लैश थो थियो, नफ़रतूं थियूं थियनि, मुख़्तलिफ़ सिंबल ते जेको आहे सो झगड़ा था थियनि। थियणु न घुरिजे। हा, इहा त तमामु अनफॉर्चुनेट आहे त असां हींअर जेके सूरत हाल महसूसु कयूं पिया, ॾिसूं पिया पंहिंजे इर्द गिर्द, उहा बिल्कुलु आउं सम्झां थी त ईअं सम्झो त अजनबी थी महसूसु थिए। जेतिरो असां पंहिंजो लाइफ स्पेन हिते स्पेंड कयो आहे धरती ते या पंहिंजी हिन ज़मीन ते, असांखे सभु कुझु उहो फील पियो थिए त असां पहिरीं एक्सपीरियंस उहे शयूं कोन पिया कयूं। अच्छा, हाणे तव्हां असांखे ॿुधायो त तव्हां हिकिड़ो किताबु पिया लिखो, सोशल आर्टिकल। अच्छा, त उन आर्टिकल्स जो जेको सोशल कॉन्ट्रैक्ट तव्हां लिखो पिया, उन में तव्हां छा था टीच करणु चाहियो माण्हुनि खे? तव्हां कहिड़ी बुनियादी शइ आहे जेका तव्हां सम्झाइणु था चाहियो पंहिंजे आर्टिकल्स जे थ्रू, जेको आहे सो ॿुधाइणु था चाहियो, जेका अॻियां हली तव्हां हिकिड़ी किताब जी सूरत में छपाईंदव? बेसिकली सोशल कॉन्ट्रैक्ट में त असां रहूं था, जेको हाणे बि असां आहियूं न, हिनखे थोरो वधीक डिफाइन कयो। अच्छा, मुंहिंजे आर्टिकल जो जेको टाइटल आहे त समाजी उहिदनामो जी सम्झाणी, त आम माण्हू हुनखे प्रॉपर सम्झी वञे। टेक्निकल समाजी मुआइदो इहो आहे त जेका असां सोसाइटी ठाही उन जा कहिड़ा उहिदनामा आहिनि। हिकिड़ो जेको थॉमस हॉब्स चयो, उन इहो चयो त भई असां हिकिड़ी सोसाइटी था ठाहियूं ऐं असां पंहिंजी मर्ज़ीअ सां हिकिड़ो ताक़त वारो माण्हू था कयूं जंहिंखे सॉवरेन था चवनि, ऐं उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां जीअं हुकुम हलाए असांखे बसि उनजो हिदायत करणी आहे। ठीकु आहे। पर उनजे बरख़िलाफ़ जेको जाल लाको उनजो त असांजा 2 मुआइदा आहिनि। हिकिड़ो असां पाण में जेको मुआइदो कयो त असां गॾिजी सोसाइटी था ठाहियूं, ऐं ॿियो असां
गॾिजी फ़ैसिलो था कनि त केरु असांजे मथां हुकूमत करे, ऐं जेकॾहिं उन असांजे नुक़्ते नज़र सां हुकूमत न कई त उनखे असांखे हुकुमरानी हक़ कोन ॾींदासीं। न कंदासीं। हिनखे राइट टू रिबेल आहे। तंहिंजे करे राइट टू प्रोटेस्ट तव्हांजे हर जेको आइन में सिविलाइज़ में उन जे करे जमहूरियत आई। छाकाणि उनजे जेको सोशल कॉन्ट्रैक्ट जे करे वॉलंटियर्स फ्रांस में, उनखां पोइ त अमेरिका खां में जेको रेवोल्यूशन आयो उन ते उनजो असरु थियो। उनखां पोइ ह्यूमन राइट्स उहो बि उनजे सोशल कॉन्ट्रैक्ट जो थियो। अच्छा, उनखां पोइ जेको आहे सो जुडिशरी उनखे कीअं इंडिपेंडेंट कयो टिकोठो में, माना त जुडिशरी, लेजिस्लेशन ऐं एग्ज़ीक्यूशन इन टिनी जी थिए त कोई हिकिड़ो तबिको ॿिए ते हावी न थी वञे, उनजी हर को पंहिंजी पंहिंजी जेका चेक एंड बैलेंस हुजे। ओके, ठीकु आहे। हाणे इहे जेके सभु आहिनि ऐं उनखां इकोनॉमिक डेवलपमेंट बि आहे। ज़ाहिर आहे त माण्हू रुगो कॉन्ट्रैक्ट करे घटि त न वेंदो, पर मूंखे छा करणु घुरिजे, हिकिड़ी बहितर उनजी प्लानिंग करणु, उनजी पॉलिसीज़ ठाहिणु। अच्छा, हिते सिंध में तमामु जेको पाकिस्तान में कॉन्स्टिट्यूशन जो जेको फ्रेमवर्क आहे उहो ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन जेको लियाकत अली ख़ान 1949 में कयो। उन में हिकिड़ो त चई इहो जेका हुकूमत आहे सावेन रसूल अला साईं आहे, पर माण्हुनि जे चूंडियल नुमाइंदनि खे ई पावर आहे त हुकूमत कनि, माण्हुनि जे चूंडियल इहो। ठीकु आहे। उहो उनखां पोइ ऑटोमेटिकली सोशल कॉन्ट्रैक्ट थो अची वञे। ठीकु आहे। तंहिंजे करे असां ऑलरेडी सोशल कॉन्ट्रैक्ट में आहियूं। पर हिते जेको तव्हां ॿुधायो जेको तकलीफ़ थी थिए जेको माण्हुनि सां आहे, उन सोशल कॉन्ट्रैक्ट ते जेके हर हुकूमत अचे थी उन ते अमल नथी करे। ऐं जॾहिं अमल नथी करे, माण्हू प्रोटेस्ट था कनि, माण्हू पंहिंजो वॉइस था कनि, पोइ फाशिज़म इम्पोज़ था कनि। फाशिज़म हिकिड़ी हूंदी आहे हार्ड, जीअं तव्हांखे नॉर्थ कोरिया जो एग्ज़ाम्पल ॿुधाया, फांसीअ ते चाढ़े छॾियो, एक्ज़ाइल कयो। जीअं हुन में स्टालिन जे नंढी नंढी ॻाल्हियुनि ते तव्हां हुनखे जेल में विझी छॾियो, जेल में विझो, अकूबतूं कयो, लेबर कैंप वियो जीअं मशहूरु, माण्हुनि खे मिसिंग करे छॾियो। ॿियो हूंदो आहे सॉफ्ट फाशिज़म। तव्हांखे माण्हू कुझु न चवंदा, पर तव्हांखे ख़बर आहे त जेकॾहिं तव्हां ही रेड लाइन क्रॉस कंदो त यू विल बी इन द ट्रबल। हिन वक़्तु असां वटि जी सॉफ्ट फाशिज़म, इन जे करे हू हाइब्रिड डेमोक्रेसी था चवनि। ज़ाहिरी तौर ते इलेक्शन थींदियूं, ज़ाहिरी तौर हुकूमतूं ठहंदियूं, ज़ाहिरी तौर जुडिशरी आहे, पर उनजे मथां हिकिड़ो अहिड़ो पावर आहे जंहिंखे माना असांजी डेमोक्रेसी जेका हिकिड़े पंजोड़ में फाथल आहे। ओ एग्ज़ैक्टली। अच्छा, हाणे भला इन खे असां कीअं, मतिलबु अवाम, इन में अवाम जो वॾो जेको आहे सो आउं सम्झां थी त प्रैक्टिकली जेको आहे कॉन्ट्रीब्यूशन थी सघे थो, त अवाम पंहिंजो पाण खे कीअं एजुकेट करे, जो इन हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां जेके आर्टिकल्स लिखो था उहे तमामु हिकिड़े महदूद तबिके ताईं पहुची सघनि था, पर हीअं जेका असीं ॻाल्हि ॿोल कयूं पिया, थी सघे थो त जेके माण्हू असांखे ॿुधनि था उहे वरी वर्ड ऑफ माउथ जे थ्रू ॿियनि खे पहुचाइनि। त असां कीअं पंहिंजो पाण खे एजुकेट करे सघूं था त असीं इन जेको सोशल कॉन्ट्रैक्ट खे अंडरस्टैंड कयूं त असांजा राइट्स कहिड़ा आहिनि, ऐं असां कहिड़े तरीक़े सां पंहिंजा राइट्स जेके आहिनि उन्हनि खे हुकूमत खां जेके आहिनि से मञाए सघूं था, ऐं असां पंहिंजे राइट्स जे मतिलबु हासिलु करण जे लाइ छा छा करे सघूं था। इन में थोरो असांखे इंटरनेशनल पॉलिटिक्स में खणी वञिणो पवंदो, छो जो उनखां सवाइ असां सम्झी नथा। जॾहिं रशिया में कम्युनिज़म आयो त आइडियालॉजिकल वार थी, हुन में अमेरिका जेको वेस्ट जे मुल्कनि जी इहो सजवाणी करे, माना इहो अॻुवाणी पियो करे, होॾां सोवियत यूनियन पियो करे, हाणे त उहो ख़तमु थी वई। पोइ उन्हनि वटि न को दीन हो न ईमान, बाबा जेको असां सां गॾु आहे त माना बसि ठीकु आहे। जेकॾहिं अमेरिका चवंदो हीअ असां सां गॾु आहे, जंहिंमें सीटो, सेंटो, नाटो जेके बि आहिनि, पोइ जेके थर्ड वर्ल्ड जा जेके वर्ड था चऊं थर्ड वर्ल्ड, उन में जेके बि डिक्टेटरशिप जी शुरूआति थी ऐं अमेरिका अखियूं आहे। छा हिकिड़ो लिटरेचर में आहे त ट्रूमन खे कंहिं चयो त हीउ जेको डिक्टेटर आहे लैटिन अमेरिका में, ही द सन ऑफ बिच, मशहूरु आहे, पर हुन चई ही द सन ऑफ बिच बट ही इज़ अवर सन ऑफ बिच। ओके, मतिलबु उनजी सॼी फिलॉसफी उन जे करे उहा कंटिन्यूटी आहे त पाकिस्तान ॿिया जेके बि मुल्क आहिनि उन खे हिकिड़ी आशीर्वाद आहे, जेको मिसाल तौरु अमेरिका जी। जॾहिं हुन खे को बि मुल्क डेविएट थो करे
त उन ते सेक्शन था लॻनि जीअं तव्हांखे ईरान ॾिठो पर उन जे ॿिए इलाइक़े मुल्कनि इवन असांजे मथां बि लॻल आहिनि ईरान जे करे असां बि जेको आहे उहो गैस पर पाइप जेकॾहिं लाइन नथा असां विछाए उन सघूं। सां गॾु आहियूं असां ह्यूमन राइट्स खे कयूं असां आइन खे टोड़ियूं असां वटि जस्टिस कोन्हे तॾहिं हुननि जे लाइ कपर न ऐं जेके बि वेस्ट जा जेके डिप्लोमेट्स जेकॾहिं कॾहिं तव्हां सां हुन सां कचहरी करियो बहस कयो न त चवंदो सारे इहे तव्हांजे मुल्क जो अंदरूनी मामिलो आहे पर जॾहिं मिसाल तौरु इराक हुयो त कीअं अची ऐं हुनखे सदाम खे ख़तमु कयो जॾहिं हुननि जी मर्ज़ी आहे इन जे करे बदकिस्मती साईं अञा ताईं जेका नेशनलिज़म आहे न उहा जेके चवनि नथा नेशनलिस्ट आहियूं पर नेशनल इंट्रस्ट जे नाले में सभु गुनाह था कनि। इहो त ॾिसो कॉमन आहे। हाणे असीं पंहिंजे माण्हुनि खे कीअं सम्झायूं त उहो पंहिंजे राइट्स वठण जे लाइ पंहिंजे पाण खे एजुकेट करे। हाणे अचूं था इन ते सेकेंड पार्ट पोइ छा थी थिए त हिते जेको कंटिन्यूटी आहे सॉफ्ट फाशिज़म जी हाइब्रिड जी जेका तव्हां चओ था इहो डेमोक्रेसी उन में हुकुमरान जेके बि आहिनि उहो उन्हनि जो फ़ाइदो वठी अमेरिका खे सलाम करे या रूस खे सलाम करे या ॿी कंहिं ताक़त खे सलाम करे ऐं असां ते उहा जेको आहे सो सोशल कॉन्ट्रैक्ट जी बि नफ़ी था कनि ऐं डेमोक्रेसी जी बि नफ़ी था कनि आइन जी बि नफ़ी था कनि ऐं अवाम जी भलाई जे लाइ बि नथा कनि। नतीजो इहो आहे जेको तव्हां सां डिस्कशन पिया कयो जेकॾहिं के अहिड़ा मुल्क आहिनि जिते ज़ाहिरी तौरु मिसाल तौरु काफ़ी अहिड़ा मुल्क आहिनि जिते मथी लेवल ते त फाशिज़म आहे उहो तव्हांखे इहा हक़ु न आहे पर हेठी लेवल ते अवाम जी ख़िदमत था कनि। अच्छा हुन में कहिड़ा मुल्क आहिनि? मिसाल तौरु जेके जीअं मां तव्हांखे ॾिसो आज़रबाईजान आहे तव्हांजो मिसाल जे तौरु हू आहे कज़ाकिस्तान आहे तव्हां वञो त डेवलप लॻी पियो आहे रूल ऑफ लॉ औरतूं आज़ादी सिहत ॿिए त पर मथी लेवल ते इहो आहे त बाबा सिर्फ़ु असांजी हिकिड़ी पार्टी हुनखे कंदी। चाइना ॾिसो वन पार्टी सिस्टम आहे हेठी लेवल ते पंहिंजे मुल्क खे तरक़ी था ॾियाराइनि सहूलियतूं जेके था ॾियनि मथी लेवल ते बाबा कम्यूनिस्ट पार्टी खे असां ॿिए कंहिंखे राइट न आहे जेको नफ़ी आहे सोशल कॉन्ट्रैक्ट। हाणे इन वे में दुनिया में इहे क्लासिक मतिलबु इहे वेरिएशंस आहिनि जेके पॉलिटिकल सिस्टम्स जूं उहे तव्हांखे उनजा रिज़ल्ट्स बि यकीनन पोइ के अहिड़ो आहिनि हुकूमत बि कनि था ऐं माण्हुनि जी ख़िदमत नथा कनि लादर उन्हनि खां पैसा था वठनि चंदो था वठनि ज़ोरी टैक्स था वठनि ऐं पंहिंजनि खीसनि में था विझनि पर ॿिया कंहिं काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि त भई हुकूमत करणु असांजो आहे बाक़ी तव्हांखे असां सभु कुझु जेको आहे मतिलबु तव्हांजो जेके बेसिक नीड्स आहिनि अंग्रेज़ी में मशहूरु आहे हिकिड़ो पहाको त मैन डज़ नॉट लिव बाय ब्रेड अलोन रुगो मानी जे लाइ असां नथा कयूं माना मानी त आहे ज़रूरत आहे पर असां इंसान जी डिग्निटी आहे एग्ज़ैक्टली असांजी डिग्निटी आहे असांजा राइट्स आहिनि असां जंहिं शइ खे ग़लति कयूं त असांखे इज़हार जी आज़ादी हुजे ईअं जेको आहे दुनिया में अञा ताईं उहो जेको आहे न नेशनलिज़म मां बिल्कुलु चवंदो त इहे जेको यूरोपियन जेका नेशनलिज़म आहे न पंहिंजे लाइ त ॾाढो ब्यूटीफुल आहिनि पर ॿियनि मुल्कनि जे लाइ उहे न आहिनि। अच्छा असां वटि हाणे हींअर तव्हां जेका नेशनलिज़म जी ॻाल्हि था कयो असीं बि हर सूबे में पंहिंजो मतिलबु हिकिड़ो फील था कयूं त राइट्स जी ॻाल्हि कयूं था ऐं नेशनलिज़म जी ॻाल्हि कयूं था। असां भले पाकिस्तान जे वफ़ाक़ जो हिसो हुजूं पर असां हींअर ॾिठो त इरसा जो जेको लॉ आहे उन में थोरी तब्दीली करण जी कोशिशि पई कई वई। तव्हां उन जेको एक्ट खे तब्दील करण जी कोशिशि पई कई वई त उन सां जेको पाणी जे मसइले ते जेको सिंध में जेको असरु पवे आहे या आई डोंट नो कि अञा ताईं बि उनखे गवर्नमेंट जेको आहे उहो कोशिशि करे ऐं एक्ट खे जेको आहे सो पास कराए वञे त तव्हां हुनखे कीअं था ॾिसो त सिंध सां केतिरी नाइंसाफ़ी थींदी छो जो ऑलरेडी पाणी जे मामले में असां सां सिंध सां नाइंसाफ़ी थींदी रही आहे। हाणे जा हिकिड़ा ॿ पहलू आहिनि न ॿ हिसा आहिनि हिकिड़ो इहो आहे त सिंध में जेके बि हुकूमतूं आहिनि उहे पंहिंजे फेडरेटिंग यूनिट्स जी जेको आहे हक़नि जी हिफ़ाज़त कनि पियूं या नथियूं कनि। मिसाल तौरु जाम सादिक हुयो लंडन मां घुराए अकेले वोट ते अचे थी चीफ मिनिस्टर कयूं उन वरी अचे ज़ोरी नवाज़ शरीफ़ ज़ोरी अचे थो ही 1991 जे अकार्ड ते तूं सही कर जॾहिं सभिनी खे ख़बर आहे त 1945 जे उहिदनामे ते उहो कंटिन्यूसली विर्छ बि पई हले गुडू बैराज बि ठही त पंहिंजो जामशोरो कोटड़ी बैराज बि ठही ऐं सॼो कुझु हले पियो पर हुननि जो इहो ई आहे वफ़ाक़ जो त सूबे में
असां पंहिंजी मर्ज़ीअ सां हुकूमत आणियूं ऐं उन खां मर्ज़ीअ सां असां फ़ैसिला करायूं, ठाह करायूं। जीअं तव्हां आदमशुमारी जी था ॻाल्हि कयो, इन जो जेको शुरूआति ई SIF जो हुयो, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल। जॾहिं उन्हनि चयो त अच्छा उन्हनि जे जेको एक्ट पढ़ो, तव्हांजे नेट ते पढ़ियो, उहो ब्लैंकेट आहे, जीअं वणे हीअ तव्हांजी ज़मीन आहे न, घर आहे, उते बि चवंदा भई असांखे ज़रूरत आहे, तव्हां लॾे वञो था। हा, पैसा ॾींदा थोरो घणो, लॾे वञो। ऐं ॿियो सिंध जी तव्हांखे मां ॿुधायां त 100% सिंध रिवर इंडस ते बीठल आहे। लाइक इजिप्ट में बि नाइल न हुजे त उते लाइफ बि न हुजे। लाइफ हिते बि ईअं ई आहे, सिर्फ़ु रुगो 30 खां बि घटि परसेंटेज ज़मीन ते इहो मिठो पाणी आहे अंडरग्राउंड, उहो बि रिवर इंडस जे पाणीअ जे करे। त हर जॻह ते खारो पाणी आहे, माण्हू जेको आहे सो हिन में नहरुनि जे ज़रिए उहो सॼो कुझु कनि था। हाणे जॾहिं हुननि SIF PDM हुकूमत 1 जंहिंमें पीपल्स पार्टी बि हुई, नवाज़ लीग बि ॿिया हुया, त उन्हनि इहो चयो त असां रुगो इकोनॉमीअ जे लाइ था कयूं। पर उनखे ख़बर न आहे जॾहिं उनखे तव्हां ट्रांसलेट कंदव उहा इकोनॉमी त कोन हूंदी न। हाणे ताईं चवंदा त 48 लख एकड़ ज़मीन जेको आहे सो असां उनखे आबाद कंदासीं, उन लाइ पाणी किथां अचे। पहिरियों त इहो हुओ त बाबा असां छा कंदासीं त डीसेलिनाइज़ेशन जो प्लांट हूंदो या जर जो पाणी, जर जो सिंध में त पाणी आहे, खारो आहे, पंजाब में त खणी आहे, पर उहो चोलिस्तान जे इलाइक़े में न आहे, उहो जेको सराइकी बेल्ट आहे। हाणे उन्हनि खे पाणी, अच्छा जेके जंहिंजे लाइ ठाहियूं इन्वेस्टर जे लाइ फॉरेन जो, उहो चए थो त ज़मीन पाणी ऐं सिक्योरिटी असांजो तव्हांखे ॾींदो त असां इन्वेस्टमेंट कंदासीं। हाणे उन जे ई तहत इहा सॼी जेका आहे वरी उनखे कालाबाग डैम खे रिवाइव करण जी उनखे इशू खे कोशिश कई वञे। उहो सॼो माना पैकेज आहे। छो हिकिड़ो दफ़ो थी वियो न, उन में अहिड़ा शिक आहिनि जंहिंजे बुनियाद ते कहिड़ो फ़ैसिलो करे सघो। दादू कैनाल खे बंदि कयो, रोहिड़ी कैनाल खे बंदि कयो, इन खे अधु पाणी ॾींदासीं, अधु वरी चोलिस्तान। हालांकि PDM हुकूमत खे बि इहे जेके आहिनि से इख़्तियार एक्स्ट्रा ॾिना विया त इन क़िस्म जा जेके आहिनि से फ़ैसिला करे सघनि पिया। उहो इहो बाक़ी एक्ट आहे नेशनल असेंबली। ऐं वरी इंट्रस्टिंग उहा हाई पीपल्स पार्टी ख़ुर्शीद शाह ऐं नवीद कमर शाह जेको उन जे ख़िलाफ़ु तकरीरूं पिया कनि क़ौमी असेंबलीअ में, त इहो ट्रेजिडी आहे सिंध। वरी तव्हां नुमाइंदा सिंध जा आहियो, तव्हांखे सिंध जे हर जेको जाइज़ हक़ आहे उन जी हिफ़ाज़त करणु। जेको फोरम आहिनि उन में त तव्हां कयो नथा, बाक़ी तकीरुनि में था कयो। इहा वॾी ज़्यादती आहे सिंध जे माण्हू सां। हलो, इहो तव्हां सम्झा थी त सिंध जे माण्हुनि खे पाण खे बि जेको आहे सो थोरो होश करणु खपे ऐं पाणीअ मामले ते तमामु घणो मुहतात रहणु खपे। ऐं जेकॾहिं इन इशू खे सीरियस थींदे ॾिसनि त सॼी सिंध खे जेको आहे उथण जी ज़रूरत पवंदी। ऐं सिंध जो माण्हू आउं सम्झां थी त वरी उथी बि वेंदो आहे पंहिंजनि इशूज़ ते। अच्छा, हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त असां वटि जेको नौजवान आहे, ऐं तव्हांखां लास्ट क्वेश्चन थी पुछां, उन खां पोइ पाण प्रोग्राम खे ख़तमु था कयूं। असां वटि हिकिड़ो नौजवान आहे जेको प्रिविलेज्ड क्लास सां ताल्लुक़ु थो रखे, जंहिंखे तालीम बि मिले थी, उनजे लाइ अपॉर्चुनिटीज़ बि आहिनि, जॉब्स बि आहिनि, ठीकु आहे न। हिकिड़ो आहे बिल्कुलु जेको आहे सो इग्नोर्ड क्लास जो ॿारु आहे। उहो जॾहिं उनखे तालीम बि कोन थी मिले त उनखे को हुनर बि कोन थो सेखारियो वञे, ऐं उहो यकीननि जेको आहे सो या त एक्सट्रीमिज़म जो शिकार थो थी वञे, या वरी पोइ ईअं सम्झो त क्राइम जो शिकार थो थी वञे। हा, मतिलबु क्रिमिनल दुनिया जो जेको आहे पार्ट बणिजी थो वञे। त हाणे असां कीअं मतिलबु उन माण्हूअ खे जेको असांजो ॿारु आहे या नौजवान आहे जेको क्रिमिनल पार्ट जो जेको आहे सो हिसो थो थी वञे, उनखे असां कीअं पंहिंजी सोसाइटी जो हिकिड़ो ईअं सम्झो त यूज़फुल हिसो बनायूं, ऐं उन जे लाइ छा करणु खपे असांखे गॾिजी। हाणे तव्हांखे मां हिकिड़ो पैरल एग्ज़ाम्पल ॾियां। अमूमन जॾहिं डिस्कशन थींदी आहे त चवंदा लव्ड जेसि ताईं तालीम न थींदी तेसि ताईं तरक़ी न थींदी। हाणे वर्ड जेसि ताईं, पोइ मुंहिंजो आर्ग्यूमेंट इहा हूंदो आहे त भले तव्हांखे यूनिवर्सिटी त हूंदी आहे, हुन लाइ पैसो किथां ईंदो। स्कूल जेकॾहिं तव्हां ठाहियो था त टीचर्स जी पघार किथां ईंदो। इन जो मक़सदु आहे त तालीम युथ जो उहो इंटीग्रेटेड सिस्टम आहे। हुकूमत बहितर हूंदी, हुकूमत जी इनकम वधंदी, ऐं इनकम वधण सां स्कूल ठाहींदी, ऐं बहितर निज़ाम हूंदो, माण्हुनि जी पार्टिसिपेशन हूंदी युथ। ऐं ॿियो, हिकिड़े ॾींहं में युथ नथो ठाहे सघे, उनजो हिकिड़ो प्रोसेस आहे। असां लफ़्ज़ यूज़ कंदा आहियूं वर्ड,
हिकिड़ो इवेंट बि प्रोसेस, हिकिड़ो माण्हू चवंदो यार बसि मां कराची ॾिसां मज़ो अचे, इहो त इवेंट, पर प्रोसेस इहो आहे त मूंखे नौकिरी करणी आहे, उते रहणो आहे करणु, त हीअ जेकॾहिं असांजा अक्सर माण्हू इवेंट ऐं प्रोसेस में डिफ्रेंशिएट न कंदा आहिनि। इट इज़ अ प्रोसेस। माना हाणे ॾिसो न, पॉपुलेशन 2.5% सिंध जी वधे थी, उहा जॾहिं वधे थी त इन जो मक़सदु आहे त हर शइ में असांखे वाधारो आहे, तालीम में वाधारो हूंदे, पाणी जे वाधारो हुजे, शहरनि जो उन्हनि खे हुजे, ज़मीन जो हुजे, माना हर शइ जो। बिल्कुलु। अनटिल अनलेस जॾहिं असां आहिस्ते आहिस्ते पॉपुलेशन जो ग्रोथ रेट असां घटायूं, पोइ माना असां रिवर्स वेंदासीं। पर जेका पहिरियों असांजी डिस्कशन थी त अनफॉर्चुनेटली हुकूमतूं जेको अवाम सां सोशल कॉन्ट्रैक्ट कयूं उन ते अमल न करण जे करे ई असां तव्हां था ॿुधायो। वेयर एज़ अ वेरी कॉमन सेंस आहे, तव्हांजा बि ॿार हूंदा, यकीन हाणे त वॾा आहिनि, त जे नंढा हूंदा त तव्हांखे इख़लाक़ी ज़िम्मेवारी हूंदी त इन्हनि खे तव्हां बहितर कयो, पर तॾहिं ॾेई सघियो तव्हां उनखे तालीम जॾहिं तव्हां वटि थोरो वसीला हुया, ऐं जेकर तव्हां वटि वसीला न हुजनि हा त शायदि उन्हनि खे एतिरी उहा तालीम न मिले। त चवण जो मक़सदु आहे त माण्हुनि जी इकोनॉमी बि बहितर कजे साइमल्टेनियसली, ऐं हुकूमत इन्वेस्ट करे एजुकेशन में, ऐं उन खां पोइ उहे एॾा त यूज़फुल हुजनि जो वरी सोसाइटी खे पैसा बि ॾींदा। जेकॾहिं मिसाल तौरु दुनिया में वञनि था, तरक़ी था कनि, हाणे अॼु बि ॾिसो न, पंजाब ऑलमोस्ट हर महीने में 3 खां 4 अरब डॉलर पाकिस्तान मोकिले थो, छाकाणि तमामु घणा पंजाब जो नौजवान जेको आहे ॿाहिरि रहे थो, उनखे अंग्रेज़नि शुरूअ खां तरबियत ॾिनी त तव्हां वियो, उन्हनि हिकिड़ो माहौल क्रिएट कयो। त सिंध हुकूमत बि करे सघे थी, पर अञा ताईं न हुननि स्किल डेवलपमेंट लाइ को अदारो आहे, न उनखे माण्हुनि खे भली अनपढ़ियल हुजनि उनखे नौकिरी लाइ ॿाहिरि जे लाइ सपोर्ट कनि। सो जो जेकॾहिं सेकेंड वर्ल्ड वॉर हुई त ब्लैक अमेरिकन लेडी जेका अनपढ़ियल हुई, उहो बि जेको आहे न जहाज़नि जा पुर्ज़ा जेका पई ठाहे उनखे इंगेज कयो। तंहिंजे करे ज़रूरी न आहे, पर उनखे जेकॾहिं तरक़ी ॾियो, उनखे तव्हां स्किल सेखारियो, तव्हां मिसाल मतिलबु तव्हांजो नौजवान हुनरमंद हुजे, कंहिं न कंहिं तरीक़े हुजे, ऐं ॿाहिरि उनखे मोकिलियो त उहा टेक्नोलॉजी बि आणींदो, पैसा बि आणींदो, उन्हनि जो फैमिली जेका आहे सा उहा डेवलप थींदी। गवर्नमेंट तां बर्डन घटिजंदो। एग्ज़ैक्टली, ही इंटीग्रेट, वरी मां चयो न हिकिड़ो प्रोसेस आहे, पर उन में इंटरवेंशन सिंध हुकूमत जी आहे। 18th अमेंडमेंट खां पोइ 100% ज़िम्मेवारी सिंध गवर्नमेंट जी आहे। पर हाणे मुंहिंजो सिर्फ़ु इहा आहे त तव्हांखे अहिड़ी का पॉलिसी नज़र अचे थी नौजवाननि जे लाइ? हाणे इहा हालति इहा आहे त जेको पार्टी आहे उहा डिफेंस खां ॿाहिरि निकिरे कोन थी, वज़ीर चीफ मिनिस्टर जेके ॿाहिरि नथा निकिरनि, सेक्रेटरी सिंध जो दौरो नथा कनि, जेके सो त इवन जेके ऑफिसर आहिनि डिस्ट्रिक्ट लेवल ते उहे बि जेको आहे ऑफिसूं कोन था कनि। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो त मीरपुर ख़ासि थरपार कर्मी कम जेके बि आहिनि ऑफिसर, नालो वठण जी ज़रूरत कोन्हे, उहे ड्यूटी बि नथा ॾियनि, वञनि बि नथा। हा अच्छा, पर अंग्रेज़नि जे लाइ कंपलसरी हो त हू पंहिंजे ज्यूरिसडिक्शन में घुमनि फिरनि, माण्हुनि खे ॾिसनि, उहे रिपोर्टूं ठाहींदा। माना अंग्रेज़ जिते बि हूंदा हिकिड़ी प्रोग्रेस रिपोर्ट ठाहींदा ऐं माण्हुनि जे लाइ, ऐं आर्काइव्स हूंदा आहे। अञा ताईं हैदराबाद में उहो आर्काइव्स आहे, मीरपुर ख़ासि में आहे, शिकारपुर में आहे, लाड़काणे में आहे, पुराणे अंग्रेज़नि जी रिपोर्टूं हूंदियूं। हर ज़िंदगीअ जी हर शइ ते उनजी नज़र हूंदी, ऐं उन खां पोइ रिपोर्टूं ठाहींदा ऐं उनखे इम्प्रूव बि कंदा। तॾहिं ॾिसो न 100 साल में तव्हां पोस्ट ऑफिस खां वठी, लोकल गवर्नमेंट खां वठी, सूबाई सतह खां वठी, एजुकेशन, हेल्थ सभिनी जूं थियो। पर वरी वापसि असां इन जे करे त हुकूमत खे अॼु न सुभाणे सोशल कॉन्ट्रैक्ट ते अमल करिणो पवंदो, रूल ऑफ लॉ हुजे, ऐं उनखे पंहिंजो एज़ अ पोस्टमैन वारो रोल जेको आहे न उहो एक्सेप्ट करिणो पवंदो, ॿियो नथी ॻाल्हि। थैंक यू मीराणी साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं एॾियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं। असांखे ईअं सम्झो त पंहिंजे इल्मु मां थोरो कुझु जेको आहे सो ॾियण जी कोशिशि कई। उमेदु आहे त असांजे नाज़रीन खे तव्हां जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे सम्झ में आयूं हूंदियूं। ऐं नाज़रीन, अॼु मीराणी साहब असांखे पॉलिटिकल सिस्टम खे सम्झाइण जी कोशिशि कई ऐं रूल ऑफ लॉ जे बारे में ॿुधायो। उन खां अलावा असांजो जेको सोशल कॉन्ट्रैक्ट आहे उन जे बारे में ॿुधायो, ऐं असांजूं पंहिंजूं ज़िमेदारियूं असांखे ॿुधायूं त असां ते कहिड़ी ज़िमेदारी पवे थी। असांजो जेके ऑफिसर्स आहिनि, असीं जिथे बि कमु कयूं था, असीं पंहिंजनि ज़िमेदारियुनि खे ईमानदारी सां जेको आहे सो डिलीवर करण जी कोशिशि कयूं।
सो उमेद आहे तव्हांखे अॼु जो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हुजे त कमेंट ज़रूरु कजव। अलाह भाई।